हाणे हिकिड़ी ॻाल्हि करावत मुंहिंजे दस्तगीर सोने जी उहा ॿुधो यारी जे हवाले सां पोइ दुआ ख़ैर तक़रीबन पौणा 2 कलाक थी विया मुंहिंजी तकरीर खे। दोस्तो हज़रत पीरान पीर दस्तगीर वटि हिकिड़ो चोर आयो। चोर पाण कोन आयो, माई मोकिली। माई चयो मरे दुनिया जी पलटी आहे बगदाद में, अलाए किथां सिंध हिंद खां ओ खिपरे खां अची माण्हू निकिता सब पिया नारा हण त तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे, दुनिया जा रहबर दम दस्तगीर नारा पिया लॻनि भेज दस्तगीर। वञ पाड़े में जवान आयो आहे, रया अथी राति सुबुह ईंदई साजरी, लूअ लूअ मुंहिंजे लतीफ़ चए कर इन्हनि जी तात, ये जोगिन सजी ज़ात ॿियो भेरो भाॻ आया। ही ॻाल्हि ॿुध घर वारी, तो पई घर में वेही ॻाल्हियूं तोखे मां चबरी कहिड़ी ख़बर ठलियूं ॻाल्हियूं वेठी साईं वटि जेको थो अचे धक सां नमाज़ थो पढ़ाए। मूं ॾिठो आहे रंग। साईं चयो चोरी आहे, चोर आहीं त चोरी छॾ, ठगबाज़ी छॾ, तूं अलाह जी बानी घर में वेठे तोखे कहिड़ी ख़बर। ठीकु ॻाल्हि ॿुधो, ठीकु आहे साईं जा बि शर्त हूंदा, तूं बि हिकिड़ो शर्त रख, कुझु साईं जा पंज कुझु तूं चए। हाणे मुंहिंजी अची ॾाढी थी वई आहे, हाणे आउं चोरी कोन चई, मूंखां न को हर हलंदो वॾपण में, न को गुॾ थी चोरी हलंदी। तूं अची ज़िद कयो आहे त वञा थो। हाणे आयो कुंडा वठी साईं जे पासे वेठा हूंदे माण्हू वञनि केॾां, अकेला ई में ॻाल्हाइनि। हाणे साईं वटि अकेला ई किथां थी, फ़ौज दर फ़ौज पे माण्हू आया, मुरीद पे थिया। हा बादशाह पीर रहमतुल्लाह तकरीर कंदो न, असां वांगुरु कोन कंदो। साईं हफ़्ते में 2 जलसा कंदो, जुमे जी राति सुम्हण राति, बसि पोइ वरी पढ़ाई तकरीर कंदो अल्हम्दुलिल्लाह, वरी मार्केट वेही वरी अल्हम्दुलिल्लाह, वरी चुप अल्हम्दुलिल्लाह। फ़कीर ॿुधोसीं ॿिया मौलवी त रवानगी सां ख़ुतबो था पढ़नि, तव्हां अल्हम्दुलिल्लाह। वरी साईं फरमायो त मां सिर्फ़ु दर्शन जो पीर थोरी आहियां, मां सिर्फ़ु दर्शन जो पीर थोरी आहियां, मेमन ख़ासकिन जो पीर थोरी आहियां, मां जिन्नो इंस जो पीर। हा ये मुंहिंजो नानो मोहम्मद नबियनि में सरदार आहे, ये मां वलियनि में सरदार आहियां। कदमी हाज़िही अला रकबति कुल्ले वली अल्लाह। जे वक़्त में अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहियां त मलाइक ॻाल्हाईंदा आहिनि, दस्तगीर थोरो तरस असां बि तुंहिंजो वाइज़ ॿुधंदासीं, तुंहिंजी तकरीर ॿुधंदा। वरी उहे अचनि तॾहिं उहे ईंदा आहिनि, वरी चवां अल्हम्दुलिल्लाह। जिन चवंदा आहिनि साईं थोरो सब्र, असीं हाणे निकिरी चुका आहियूं, निकिरी वरी उन्हनि जो इंतज़ारु कयां, वरी चवां अल्हम्दुलिल्लाह। त कब्रनि वारा चवनि था साईं तरस, असीं हाणे निकिरी चुका आहियूं, इन्हनि जे इंतज़ारु। दोस्तो हाणे मुर्शिद चयो त ठीकु आहे वञा थो, वियो साईं वटि। साईं पुछियो तूं कोन थो ॻाल्हाईं? बोला आहियां तुंहिंजे पाड़े, पाड़े सिरी आहियूं परता जूं, चोर आहियां। हाणे हीअ उमिरि थी वई आहे, तुंहिंजो मुरीद थियण जो शौक़ु वॾो आहे, पर तूं तो चोरियुनि खां फलनि फसादनि खां झली। हाणे सोचां पियो त कीअं कमु ठहंदो। साईं ॾिठो मस्त मस्त झलियो आहे, सख़्ती करणु भॼी वेंदो। ठीकु आहे, हा ॿुधा तुंहिंजा शर्त कहिड़ा आहिनि? चइसि मुरीद कर, चोरी कर, पोइ खणी वॾी न पर बकरी छेलो घेटो कमु हलाईंदासीं। साईं जी तोखे इजाज़त। ठीकु आहे, मुंहिंजा सिर्फ़ु 3 शर्त, 3 शर्त। तूं वञी पंहिंजो कमु कर, पर जे झलजी पवंदे न ज़ामिन दस्तगीर वेठो। हाणे हिते जो चेयरमैन वज़ीर चोर खे चवे त वञी चोरी कर, मां वेठो आहियां, अलाए केतिरा दुकान भॼंदा। हिनखे बि साईं आट ॾेई छॾी। सो मुरीद थी साईं चयो 3 शर्तनि, जिते बांग ॿुधी न बांग, उते बांग ॾिजे, बांग सां नमाज़ पढ़ो, कूड़ कंहिंसां न। ये 3 शर्त तूं कर,
मुंहिंजा हिकिड़ो शर्त तुंहिंजो हाणे वञ तूं मुंहिंजो मुरीद नहीं आयो घर कुहारी कढी हाणे रोई ते पत्थर ते पियो तिखो करे माई जजले दरिया मां पानी भरे आई पुछी छा थियो मट करे वही हाणे मज़ा हा साईं बाक़ी हिकिड़ो शर्त रखियो बसि ऐसे पंहिंजो मुंहिंजो हिकिड़ो शर्त साईं जा टे त साईं वारा टे ई सवाल भांग तो ॿार बि नमाज़ मायूं बि पढ़ सच ॻाल्हि बसि इहो छा आहे कहिड़ा ॿार खणण न सघे पर आऊं जे झलियोसि त साईं चयो आऊं सामने वेठो आहियां बगदाद जो बादशाह बि त साईं जो मुरीद आहे ठीकु आहे हाणे जे कुहाड़ी तिखी पियो करे रसी राति जो आधी राति जो चोरी जे लाइ उथियो घरवारी खे चयां वञा थो पर हाणे ग़रीब मिसकिन जी त कोन ख़राब कबी अॼु पाण वारो बगदाद वारो बादशाह आहे न अॼु अचे तो खाट हणा पोइ ॾिठो ॾिनो मुर्शिद खे बि आज़मायूं त केतिरी ताक़त कुहाड़ी खणी हलियो आयो बादशाह जे बंगले बंगलो टिपी अंदरि थियो राणियूं शहज़ादियूं सुठी पियूं जा ज़ेवर वटि हे सभु खणी सोन जा ज़ेवर पैसा सभु हिकिड़ी हड़ ठाही आधी राति जो उथियो सभु कमु करे हाणे अचे पियो दीवार टिपण वापसि एतिरे में बगदाद में बांगू थी अल्लाहु अकबर चौकीदार जाॻिया बादशाह जे बंगले में मछली ॿुधाई इहो मुलो मिलियो त कोन सो दौड़ी आया ॾिठो खड़प रखी हमारा बांग पियो ॾे कुहाड़ी रसी रखी आहे बीह बांग ख़तम कई यकदम नमाज़ शुरू हाणे हिननि न चोर न मोर हाणे छा कयो हिकिड़े जो मां ॿिया थो तूं बादशाह खे उथारे लॻे थो खिदर आयो आहे के मुल्क जो वली अंदरि काहे बादशाह खे वञी उथारे बादशाह हिकिड़ो छॾियो आहे माण्हू असां मांगू पिजे पियो नमाज़ूं पढ़े पियो सामान बि रखियो आहे कुहाड़ी लठ बादशाह चयो न न न भाई को अलाह जो कानून हूंदो घर गंद न कजोसि जेसिताईं मां अचां वो शहजादे के रानी के उचारी हलो हलो खुदा जो वली आयो आहे खिदर हली ॾिसो सब वेचारियूं अखियूं मटे पुछियूं हाणे जो बादशाही काफ़िलो आयो हिन जी बि आॾी अख नज़र पई दिलि में चई त दस्तगीर अॼु थी वज़न जी ख़बर पाए नमाज़ पढ़ी उसूल सां हिननि खे ॾिठे न ओतिरो रुकू डिघो सजदा डिघा बादशाह निहारे पंहिंजी घरवारी खे चयो ॾिस नमाज़ इहा नमाज़ ऐं रुगो कुटण वारा अॼु सिखी छॾियो ख़ुदा जी वॾी ॾिसो हीअ पंहिंजे डप में आख़िर सलाम वारी केॾां वञे बादशाह जी पेर केॾां न न हा सच कूड़ बि कीअं ॻाल्हाए बादशाह जो जी बाबा तूं अलाह जो वली आहीं क़िस्मत सां तॾहिं दिलि में थी बादशाह पे इहो शर्त न रखी आहे त छा थियो अॼु कूड़ करे हलियो वञो तोखे बि कोन तंग करियो हाँ तो सच ॻाल्हि बादशाह चिट्ठी मिठी आहे यार सौ सदो चोर आहियां अव्हांजा सामान मूं चोरिया चोराया बादशाह जो अहिड़ी खणी कई मस्त पे हिते असांखे फैज़ ॾे हाणे हीअ फैज़ किथां बादशाह तीर बिन नमाज़ फजर जी पढ़ी सलाम वारियो बगदाद में सलाम जो वारे साईं मुर्कियो पे फ़कीर मुझसे मुर्को था फरमायो कलो को हमरा जलियो पाए बादशाही बंगले में जलियो पाए ऐं साईं पोइ ॾाढी कुट कढी हूंदी पुलिस ॾाढो मारियो हूंदुसि तव्हां बि वाइदो कयो हाणे वञी छॾाए साईं फरमायो ख़बरदार
जेरे तेरे जो मुरीद ना है दस्तगीर जो मुरीद सुभान अल्लाह भेद दस्तगीर बादशाह पीर जो मुरीद है इज्जत सां वेठो आहे बादशाह गोला भॼो वेठो आहे राणियूं शहजादियूं सभु वेठियूं आहिनि बादशाह आर्डर ॾिनो आहे त ॿ टे उफराटा लॻायो सचे गे में खारायो महिमान अंडा तरजनि पिया हिन जे लाइ सभु कुझु चांहियूं तयारु दूध पती चांहि पई तयारु थिए इज़त सां अमरा वेठो आहे भांग जे सदके नमाज़ जे सदके सच ॻाल्हाइण जे सदके दस्तगीर जी निस्बत जे सदके को लहर न को लुत्फ़ आहे मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो जंहिंजो अब्दुल कादर पीर तंहिंखे लोॾो मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो चोरनि खे अबदाल बनाए कुझा किनरा ॿियो बख़्शाए कुझा किनरा ॿियो बख़्शाए जंहिंखे सैयद जी आउकीर तंहिंखे लहर न लोॾो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो ज़रूर बादशाह जो नौकर खे दर ते ॾिसो केरा ईअं दरवाज़ो न खोलियो पुछो सोरा खां मां ॾिठो त पीरनि जो पीर बीठो आहे सुभान अल्लाह चयोसीं पाण वारो मुर्शिद से अब्दुल कादिर जीलानी बादशाह जो मूं मूंखे चयो त ही वॾी का ऊची शइ आहे ही सम्झ खां ॿाहिरि आहे न त पीरान पीर करे सुबुह जो नराणे पंहिंजे घर आयो साईं आयो आहे त मां हिन खां फैल वठे हिन जो किथां बि साईं ॿुधी आहे चलो भला खोलियो हाणे दस्तगीर ॿुधाईंदो त ही किथां जो वली आहे साईं जो दरवाज़ो खोलियो चोर जी नज़र बादशाह पीर ते पई दर खोड़ मगर दस्तगीर साईं आयो बादशाह पुछियोसीं किथां जो अची किथां जो कोन्हे बगदाद जो चोर आहे कल्ह मूंखां मुंहिंजो मुरीद थी वियो आहे इजाज़त वरिती आहे चोरी बादशाह जो पोइ साईं छा कयो छा हाणे मां नाम न आयसि चोर खे चई सामान वापसि कर तोखे ॾस ॾियां आधी रात जो उथी तो चोरी जे लाइ उथी आधी रात जो तहजुद जी नमाज़ पढ़ तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी पढ़ सलात मुंहिंजे नाने साईं ते पढ़ पोइ ख़ुदा जे खज़ाने मां वेठो खणिजे कमी काहे खोट तोखे रंग लॻी वेंदा छा कंहिंजी दिलि थो आज़ारी करे चोरी मां तोखे छा मिलंदो बचनि खे हराम न खारां कंहिंखे तंग न कर कंहिंजी निंड ख़राब न कर कंहिंजी पिट न खण वञ ख़ुदा पाक जे खज़ाने में खोटी कान्हे कमी कान्हे तहजुद ते उथ कलमूं पढ़ सलात पढ़ पोइ जेको घुर्ज ख़ुदा तोखे ॾींदो न त 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दी अव्हांखे बि इजाज़त आहे 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाहिल अज़ीम रोज़ानो हिकिड़ी तस्बीह पढ़ो इंशाअल्लाह कंहिंजे तरह जा मोहताज कोन थींदा सदाईं खीसो अव्हांजो टाइट लॻो पियो ग़ैब खां रोज़ी मिलंदी इंशाअल्लाह ताला दोस्तो यारी शरीफ़ ऐं